वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे ॾियारे जे हवाले सां नूरानी जामा मस्जिद खां मेलाद कमेटी बोज़दार वॾा जे अॻवान मेंबरनि सदर अमजद टांवरी, सलीम मंझण, ग़ुलाम मुस्तफ़ा, पप्पू सुमरो, अज़हर बोज़दार ऐं शहरियुनि सैयद यूसुफ शाह जीलानी, सैयद इरशाद शाह जीलानी, सैयद नूरदीन शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में सरकार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा जे नारनि सां हिकु अज़ीम आलीशान मरकज़ी रैली कढी वई, जेका मंतज़र मेहंदी चौक, नाका चौक, खानावा पुल खां थींदे पुराणो स्टाफ सूफ़ी पेट्रोल पंप, दस्तगीर आइसक्रीम फैक्ट्री ते पहुती, जिते उस्ताद अयूब अंजण ॿिन्ही जहाननि जे सरदार जी ज़िंदगी ते रोशनी विधी। उते आशिकाने रसूल में मेलाद विरायो वियो। उतां वापसी ते खानावा पुल ते सैयद नूरदीन शाह खानावा रैली खे ख़िताब कंदे दुआ ख़ैर घुरी। वापसी नाका चौक ते सैयद यूसुफ अली शाह जीलानी पिण मुल्क जी खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।